नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में 6 खां 8 साल अॻु धर्मू भील पंहिंजी ज़मीन ते खेड़ी बीज वग़ैरह जो ख़र्च न हुअण सबबि ख़ुदि जी ज़मीन ते हारपो कंदो हो, जेको थर इलाइक़े जो सिस्टम आहे। इन्हीअ 6-8 सालनि ताईं नोड़ी नाले मोर खान ऐं भाउ मोहम्मद इब्राहिम खान हारपो कंदो हो, जेको ज़मीन 2 हिसा मोर खान नोड़ी खणी वेंदो हो। धर्म भील खे कुझु कोन ॾींदो हो ऐं हलंदे हलाल 8 साल थिया नेठि उन नोड़ी कूड़े स्टाम्प पेपर लिखायो ऐं धर्म भील जूं कूड़ियूं सयूं करे ऐं कूड़ा 5-6 लख रुपया ठाहे बहानो करण शुरू करे छॾियो त तो ते एतिरा पैसा आहिनि, हाणे तो स्टाम्प लिखी ॾिनो आहे, ज़मीन मूंखे ॾे न त सुठो कोन थींदो, तोखे माराईंदसि या अगवा कराईंदसि या तो ते कूड़ा केस कंदसि। तंहिंखां पोइ धर्मू भील मजबूरन एसपी खे दरख़्वास्त ॾिनी ऐं कोर्ट मां दरख़्वास्त ॾिनी अथऊंसि। तंहिंखां पोइ नोड़ी मोर खान वधीक धमकी ॾियण लॻो आहे। धर्मू भील मुसलसल 1 हफ़्ते खां नोड़ी जे डब खां लिकी पियो हले। धर्म भील खे जानी ऐं माली जो नुक़सान रसण जो अंदेशो आहे। जानी ऐं माली नुक़सान रसण जो अंदेशो आहे। अॼु असां वटि धर्मू भील जेको तहलके छाछरे खां असां वटि आयो आहे सबको जी ऑफिस ते। सो दोस्त जो चवणु आहे त हिन जी ॿनी ते नोड़ी बिरादरी जेके माण्हुनि कब्ज़ो कयो आहे, हिन जी ॿनी उन्हनि खे मकादे में ॾिनल हुई ऐं जंहिंखे 6 साल थी विया आहिनि। अॼु जेके नोड़ी बिरादरी जा माण्हू चवनि पिया तव्हांजी ॿनी में को बि हक़ु कोन्हे ऐं उन्हनि जेको हिननि जी ॿनी ते कब्ज़ो कयो आहे, जंहिंजी दांह फ़रियाद खणी इहो सबको जी ऑफिस ते असां वटि पहुतो आहे। हले पियो ॻाल्हायूं साईं जो ॻाल्हि करे रहिया आहियूं। सो मुंहिंजो हिन वटि ज़ामत हो हिन जे भाउ मां, ज़ामत हो उन मां हिन स्पाट जा ठाहे करे कूड़ा ठाहे मूं ते स्टाफ ठाहे मूंखे चए थो मूं 10 एकड़ ॿनी वठी छॾी त मुंहिंजो हिन खां 6 साल हारीपो रहियो। मुंहिंजी ॿनी संदी हुई, हो हारीपो अधु जो जेका फसल मुंहिंजो चारो या ॿियो टियों का शइ हिन मूंखे कोन ॾिनी। अॼु मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे त चए आऊं तोखे मारींदुसि। मूंखे हफ़्तो खनि थी वियो आहे उतां ॿाहिरि आऊं खणी हिते अमरकोट पहुतो आहियां, हिते बि धका खायां। एसपी न उहो ॿनी तव्हांजी पंहिंजी हुई? संदी ॿनी हुई। अच्छा, संदी ॿनी हुई, उन ते मूंखे हिन भाउ करे ऐं पोइ हा घुरी मूंखे चए अधु ॾे, मूं वटि चारो ॿारो कोन्हे, अधु मूंखे ॾे न अधु तूं कर। मूं ग़रीब माण्हू हो, ख़र्चु घटि हो, उन जे करे मूं अधु ते ॿनी कई। हींअर मूं ते 6 लख रुपया टोड़े वेठो अचे थो, या त ॿनी ॾे या पैसा ॾे। न जेकॾहिं तव्हांजी ॿनी हुई पोइ तव्हां उनखे छो ॾिनी? असां ग़रीब माण्हू बिज ख़र्च हो कोन, उन जे करे उहो बि चए असांखे पोइ चारो ॿारो ॾे, भाउ थियो उन जे करे पोइ असां अधु ते कई ॿनी। जी आओ हाणे छा थो चए? हाणे हू चए थो 10 एकड़ ॿनी मूं स्टाफ करे छॾियो आहे ऐं 10 एकड़ जेका ॿनी आहे हू 3 लख रुपया उन ते बि आहिनि, हू बि आऊं तोखां ज़ोरी वठी छॾंदुसि। इहा ॻाल्हियूं करे रहियो आहे। हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे गवर्नमेंट खां या बाला ऑफिसरनि खां? असांजो हीअ आहे त असीं ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, पहुची कोन था सघूं। असांजो जेका हक़ आहे इहे 6 साल जो जेका बि हक़ आहे उहा असांखे वठी ॾियो। असांजो मुताबिलो हीअ आहे। ऐं 10 ॿकरियूं हुन असांखे ॾिनियूं हुयूं अधु ते, हू बि काई वियो। मुंहिंजी संदी ॿकरी हुई, ज़ोरे ताले मां माण्हू गॾाया, गाॾी वाड़ी वठी आयो, हू बि मुंहिंजी संदी ॿकरी। हलो साईं, हींअर जेको हू मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे, ठीकु आहे। उते छोकिरनि खे चए, छोकिरा आहिनि घर, चए हिनखे मूं ॾिठो त हिनखे आऊं गोली हणी छॾींदुसि। जे उन ज़मीनदार तव्हांखे चए थो छोकिरनि खे आऊं गोलियूं हणंदो जेकॾहिं ॿनी ते आया या जेकॾहिं? जी आओ, चए थो ऐं मूं ॾिठो हिनखे आऊं गोली मां कढी छॾींदुसि। जी आओ, हींअर बि ॿनी जो हुन जंग वॾायो, पोइ मूं एसपी साहिब खे दरख़्वास्त ॾिनी, उन खां पोइ जंग छॾे ॾिनो। हुन हाल फ़िलहाल त जंग छॾे ॾिनो। चए पियो हुनखे मूं ॾिठो त आऊं गोली हणी छॾींदुसि। जी आओ, पोइ तव्हां ॿनी पंहिंजी ते वञो पिया न? न ॿनी ते हींअर वञूं पिया, एसपी खे जॾहिं दरख़्वास्त ॾिनी उन खां पोइ विया आहियूं ॿनी ते बि। जी आओ जी नाज़रीन, असल में ॿनी बि हिन गोवर्धन भील जी पंहिंजी ऐं थर में हिकिड़ो इहो रस्म रवाज़ आहे त जेके ग़रीब माण्हू आहिनि उन ॾेड़ो एतिरो ख़र्च या पहुच कोन हूंदी आहे जो हू पंहिंजी ॿनी जी सार संभाल पाण करे सघनि, छो त उते जा ॿिज या का बि जेके रेट वधीक हूंदा आहिनि, एतिरी हिननि वटि पैसो या आमदनी कोन हूंदी आहे। पोइ उते जो इहा रस्म या रवाज़ आहे जो हीअ पंहिंजे जेका ॿनी उते जे जेका आहिनि ठाकुर बिरादरी आहे, नोड़ी बिरादरी, जेके वॾियूं क़ौमूं आहिनि जंहिं वटि पैसो आहे, उन्हनि खे जेके पंहिंजी ॿनियूं मकादो ॾेई वरी उन वटि